मुते खिलंदो हुए वो उहे ॾींहं यादि कर जॾहिं मोते खिलंदो हुए। इन कलाम जो शार मोहम्मद और तालपुर जो महफ़िल मौजूद आहे। ही मुंहिंजो केसर जो मक़बूल कलाम आहे। आशिक़ पंहिंजे महबूब चए थो मुंहिंजा महबूब कॾहिं छा चवंदा आहिनि कॾहिं मट माटी ते कॾहिं माटी मट ते आशिक़नि जा वार आबीदा आहिनि। हाणे आशिक़ पंहिंजे महबूब ते चवंदा पियो मोकिले पर छा अदा बहादुर वो उहे ॾींहं यादि कर जॾहिं मोते खिलंदो हुए ऐं अॼु रोई पियो पाण मिठा कॾहिं मूंखे रोवारींदो हुए। अॼु रोई पियो पाण मिठा कॾहिं मूंखे सची गाल